بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. التأملات القرآنية असांजो जेको बरनामज आहे जंहिं ते हलूं बि था, हर आयत खे उनखे आयत आयत खे वठी अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त उन जो तअमुल कयूं ऐं उन खे सम्झूं। छो जो असांखे अलाह जो हुकुम आहे। पहिरां त हीउ हिसो आहे 125 हिसो, 125 हिसो असां तदब्बुर था कयूं आयत हिकिड़ी खे। ऐं पहिरियां असीं छो था तदब्बुर कयूं? छो जो असांखे अलाह जो हुकुम आहे। जीअं अलाह ताला असांखे चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयातिही वलियतज़क्कर उलुल अलबाब। अलाह ताला चए थो ही सूरत साद में 29 आयत में चए थो किताबुन अंज़लना, ही किताब जेको मां तव्हां ॾे नाज़िल कयो आहे, इलैका मुबारक, ओ मुहम्मद ही तो ॾे किताब नाज़िल कयो थो, मुबारकन बरकत वारो आहे, लियदब्बरू आयातिही सम्झनि हिन क़ुर खे ऐं पढ़नि ऐं आयातिही हिन जा मौजिज़ा कढनि ऐं हिननि जे मौजिज़नि खे सम्झनि। वलियतज़क्कर उलुल अलबाब सम्झण वारा सम्झी वेंदा। बाक़ी जंहिंखे अलाह ताला जंहिंजे दिलनि ते ताला हणी छॾिया आहिनि उहे ज़िंदगी क़यामत ताईं कोन सम्झंदा। अॼोकुल असां वटि जेकी असां आयत आंदी आहे, आयत जेकी अजीब आहे, सूरत अल अनआम जी आयत आहे 164 आयत। कुल अग़ैर अल्लाह अबग़ी रब्बा वहुव रब्बु कुल्लि शै। अजीब, अलाह ताला ॾिसो असांखे चए थो त तव्हां या मुहम्मद, असांजे नबी करीम खे जेॾीमहिल काफ़िरनि चयो त तूं पंहिंजो दीन छॾ, असांजे पुराणे अबनि ॾाॾनि जे दीन ॾे मोट, वॾनि जे दीन खे पकड़ ऐं हीउ जो नओं तरीक़ो तो ठाहियो आहे इन खे छॾे ॾे, इन तरीक़े खे छॾे ॾे ऐं असांजे पुराणे रस्ते ते अचु जेको असीं अबा ॾाॾा नंढा थी वॾा थियासीं। इहा इबादत इन्हनि बूतनि जी कंदासीं, इन्हनि असनामनि जी कंदासीं, तूं उन्हनि ॾे मोट। वरी नबी करीम जिन जवाबु ॾिनो त मां हीउ दीन छॾण वारो न आहियां। त वरी अचे चयुसि भला ईअं कर, हिकिड़ो ॾींहुं तूं पंहिंजे अलाह जी इबादत कर ऐं हिकिड़ो ॾींहुं असांजे भूतनि खे इबादत कर त असीं बि ईअं कयूं तोसां। त अलाह ताला इहा आयत नाज़िल कई। कुल, जिथे बि क़ुर में कुल अचे थो यानी या मुहम्मद ओ नबी, माण्हुनि खे ॻाल्हा, मोमिननि सां ॻाल्हा, मख़लूक सां ॻाल्हा, जिथे बि कुल अचे थो इहो लफ़्ज़ आहे। जेको कुल चए थो अलाह जे तरफ़ां हे त पैगाम या मुहम्मद या रसूल अल्लाह तूं माण्हुनि खे चओ त हिते चए थो कुल अग़ैर अल्लाह अबग़ी रब्बा, त अबग़ी रब्बा वहुव रब्बु कुल्लि शै। अजीब, यानी या मुहम्मद तूं माण्हुनि खे चओ अलाह खां सवाइ मां कहिड़ो अलाह करे उन जी इबादत कयां, अलाह खां सवाइ कहिड़े मालिक खे मालिक करे सम्झां, अलाह खां सवाइ कहिड़ो ख़ालिक करे मां सम्झां, अलाह खां सवाइ कहिड़े मुदब्बिर खे मां मुदब्बिर करे सम्झां। कुल्लु शै अलाह जेको असांजो आहे उहो ख़ालिक मालिक जंहिं असांखे पैदा कयो आहे। असांजे माउ जे पेट में केरु असांजी संभाल कंदो, असांखे केरु मानी तानी खाराईंदो, असांखे केरु रोज़ी ॾींदो, उते जो फत कंदासीं, सुम्हंदासीं, उथंदासीं, जेसिताईं पूरा वॾो थियो इंसान त पोइ पेट मां निकितो, वरी जेॾीमहिल निकितो त वरी माउ जे थञ ते अचे पियासीं। त इहो केरु हो? अलाह, सिर्फ़ु उहो जेको आहे इंसान। इहा आयत जेॾीमहिल नाज़िल नबी करीम ते थी त काफ़िरनि खे जवाबु ॾिनई त मां दीन छॾण वारो न आहियां, अलाह ख़ालिक आहे, मालिक आहे। ॾिसो तौहीद केॾी आहे। ऐं हू हुननि खे चई त मां तव्हांजे जेके भूतनि जी कॾहिं बि इबादत न कंदुसि। अक़ुल अग़ैर अल्लाह अबग़ी रब्बा, ही अलाह जेको ख़ालिक आहे, मां उन खां सवाइ ॿिए केॾी लाड़ कयां। कुल अग़ैर अल्लाह अबग़ी रब्बा, ही इस्तिफ़हाम, सम्झो तव्हां अलाह खे छॾे मां कंहिं ॾे वञा, कंहिंखे पुकारियां, कंहिंखे मां सम्झां, जेके असीं पंहिंजे हथनि सां शयूं ठाहे वेठा आहियूं। ऐं हीउ जेको ख़ालिक मालिक, ही आसमान, ही तारा, ही सिज, ही चंड, ही जेके उन आसमाननि खे मथे कयो आहे ऐं मलाइक ठाहिया अथसि, ही जेके किरोड़े तारा हलनि बि था मथे, हिक ॿिए खे लॻनि कोन था। इहो आहे रब्बु कुल्लु शै, इहो आहे ख़ालिक, इहो आहे मालिक, इहो आहे सभु शइ, दुनिया खे बि थो हलाए। हीउ असां शहरनि में आहियूं, जा ॻोठनि में आहियूं, जा जबलनि में आहियूं, जा वादियुनि में आहियूं, जीत, जानवर, वण, पाणी, इहे मच्छियुनि में पाणी जे अंदरि जेके मच्छी आहे, इन्हनि जो सभु केरु थो इन्हनि खे हलाए, केरु इन्हनि जो मुदब्बिर, केरु आहे इन जो रब।
इन्हनि जो ख़ालिक़ केरु आहे? अलाह खां सवाइ केरु कोन्हे, केर बि कोन्हे। उन खे तव्हां चओ था त तव्हां उन खे छॾ, असांजे भूतनि जी इबादत कर, त अलाह नबी करीम खे ताक़ीद अलाह जे तरफ़ां थी वई त इफ़रादुल्लाह बिल रुबूबिय्यह, रब अलाह आहे, ख़ालिक़ अलाह आहे, मालिक अलाह आहे, ॾियण वारो अलाह आहे, असांखे झलण वारो बि अलाह आहे, असांखे बीमारी बि अलाह साईं असांजे गुनाहनि जे करे ॾिए थो, वरी असांजे तौबा कयूं था त वरी असांखे शिफ़ा बि ॾिए थो। अलाह ताला असांखे ज़िंदगी ॾिनी, जवानी ॾिनी, वरी वॾा थियासीं, वरी शादियूं कईसीं, वरी औलाद ॾिनई, वरी रोज़ी जीअं दुनिया ॾे आयासीं असांखे रोज़ी ॾिनई। इहो आहे ख़ालिक़ मालिक। वरी वॾा थियासीं, वरी असांखे औलाद खे पाणायोसीं, वरी औलाद खे तालीम ॾिनियूंसीं। ॾिसो इहो सभु केर बि थो करे, कहिड़ो बुज़ुर्ग आहे, कहिड़ो वली आहे, कहिड़ो अंदाल आहे, कहिड़ो इहो शइ करे सघे थो। जीत ॼणनि खे ॾिसो, कीलनि जा जेके नमूना आहिनि, के नंढियूं कीलियूं, के वॾियूं कीलियूं, उलमा जेके चवनि था त 6000 खां मथे नमूना कीलियूं आहिनि हिन दुनिया में। इहे 6000 नमूना कीलियूं जेके अलाह ताला उन्हनि खे पैदा कयो आहे, उन कील खे दिमाग़ ॾिनो अथसि, सोच ॾिनो अथसि, अकुलु ॾिनो अथसि, अलाह जी इबादत थी करे, अलाह खे थी पुकारे। इन्हनि जा नमूना, इन्हनि जे पंहिंजे पाण में जेके झेड़ा था थियनि, जा विढ़नि था, जा उन्हनि जा खाधा मुख़्तलिफ़, के पन वणनि जूं थी खाइनि, के जीत ॼणा थी खाइनि, के मिटी थियूं खाइनि। इन्हनि जा फ़ैसिला केरु थो करे? मूंखे ॿुधायो कहिड़ो वली इन्हनि जा फ़ैसिला थो करे? इहे ॾिसो कुतनि जा नमूना केतिरा आहिनि, जानवरनि ॿिलनि जा नमूना केतिरा आहिनि, पखियुनि जा नमूना केतिरा आहिनि। हीअ जबल जेके आहिनि, इन्हनि में जेके वण आहिनि, इन्हनि में जेके मख़लूक़ात रहे थी, इहा मख़लूक़ात जेके इन्हनि खे केरु थो सुञाणे, केरु थो सम्झे, केरु थो इन्हनि जा फ़ैसिला करे, केरु हिननि जी ॿुधे थो जिन वटि पुकारनि था अलाह खे। अलाह ताला चए थो वइम शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही, हर शइ मुंहिंजी तस्बीह थी पढ़े, वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, तव्हां हुननि जी कोन था ॿुधो, तव्हां हुननि जे कोन था सम्झो। तस्बीह जेके पढ़नि था, जेके निमाज़ूं पढ़नि था, हीअ जानवर निमाज़ पढ़नि था, हीअ जबल निमाज़ पढ़नि था, हीअ वण जेके आहिनि, हिकिड़ो पन अलाह जी इबादत थो करे, ऐं इंसानु रुॻो शिरक थो करे अलाह सां। छो जो इंसान जे पोयां शैतान आहे, इल्मु न आहे, इल्म जे पोयां इल्मु हुजेनि त इहो कोन कनि। कुल अग़ैर अल्लाह अबग़ी रब्बन वहुव रब्बु कुल्लि शै, ला इलाहा इल्लल्लाह। सुब्हानल्लाह, केॾी आयत अज़ीम आहे। इंसानु पढ़े थो इहा आयत त इंसान जी दिलि हिली थी वञे, त इंसानु जेॾीमहिल क़ुर पढ़े त उहो तदब्बुर सां पढ़े। कीअं पढ़े? ईअं जेॾीमहिल बसि क़ुर जेॾीमहिल इहो पढ़ंदो त इंसान जी दिलि में असरु थो थिए, ईमान थो वधे उन दिलि में। इन आयत खां पोइ अलाह ताला चए थो वला तक्सिबु कुल्लु नफ्सिन इल्ला अलैहा वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा थुम्मा इला रब्बिकुम मर्जिउकुम फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तख़्तलिफ़ून। अलाह साईं चए थो इन खां पोइ हर को पंहिंजो ॾोह पाण खणंदो, हर को पंहिंजा गुनाह पंहिंजा पाण खणंदो। मुंहिंजा गुनाह तो ते कोन ईंदा, तुंहिंजा गुनाह मूं ते कोन ईंदा। हा, जे हिकिड़े जे मूं गुनाह तोखे मूं सेखारियो त तूं कंदे, तो ते बि लिखिबो, मूं ते बि, छो जो मूं तो इन में शरीक आं। पर हीअ चए थो कुल्लु नफ्सिन इल्ला अलैहा वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, हर को पंहिंजा वज़न पाण खणंदो। थुम्मा इला रब्बिकुम मर्जिउकुम, पोइ अलाह ॾे मोटंदो। फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तख़्तलिफ़ून, पोइ अलाह साईं तव्हांखे ॿुधाईंदो जंहिं मसइलनि में तव्हां पंहिंजे पाण में ग़लति सम्झ हुई तव्हांखे, तव्हां उन मसइलनि में जेके ग़लति फ़हमी थी वई, तव्हांखे अलाह साईं ॿुधाईंदो त हीअ शइ हीअं अथव। अलाह असांखे ॿुधे बि थो, अलाह असांखे ॾिसे बि थो, पंहिंजे अर्श जे मथां आहे, पंहिंजे इल्म सां असांखे जिथे किथे असां सां गॾु आहे, पंहिंजे इल्म सां। पंहिंजो अलाह आसमान अर्रहमान अलल अर्श इस्तवा, अल इस्तिवाउ मालूम वल कैफ़ु मजहूल वस्सुआलु अन्हु बिदअ। अलाह आसमान पंहिंजे अर्श जे मथां वेठो आहे, असां सां इल्मु पंहिंजे सां आहे, जिथे किथे असांखे ॾिसे थो। गुनाह कयूं था, दुआ कयूं था, इबादत कयूं था, नशर इल्मु कयूं था, माण्हुनि खे इल्मु सेखारियूं था, अलाह सां ॾिसे थो। त हीअ सचा आहिनि जा कूड़ा आहिनि, हीअ मुख़लिस आहिनि जा कूड़ा मुनाफ़िक़ आहिनि, अलाह साईं असांखे ॾिसे थो। कुल अग़ैर अल्लाह अबग़ी रब्बा, अलाह खे छॾे मां कंहिंजे पोयां लॻा, अलाह खे छॾे तव्हांजे भूतनि जे पोयां लॻा, अलाह खे छॾे ख़ालिक़ मालिक खे मां तव्हांजे दरगाहुनि जे पोयां लॻा,
अल्लाह ख़ालिक मालिक खे छॾे मां तव्हां पीर मुर्शिद जे पोयां लॻा। अल्लाह खे छॾे तव्हां कहिड़े मुरीद पीर बुज़ुर्ग जे पोयां लॻा, न, उन जो बि ख़ालिक मालिक अल्लाह हुआ, असांजो बि ख़ालिक मालिक आहे। जंहिं अल्लाह से उनखे एतिरी मंज़िलत ॾिनी आहे उन जे पोयां लॻो। उहा मंज़िलत तव्हां बि वठी सघो था। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, इल्म सिखूं। हिते असांखे किसो यादि थो अचे, हज़रत उमर जे ख़िलाफ़त में बारिश कान पई, साल खनि वण सुकी विया, माण्हुनि खे तकलीफ़ूं थियूं, खूह सुकी विया, पाणी घटि थी वियो। माण्हुनि अची शिकायत कई हज़रत उमर ॾे, उमर इब्न ख़त्ताब ॾे। हुननि चयो, उमर इब्न ख़त्ताब चयो त सुभाणे निकिरजो सभई निमाज़ पढ़ूं त अल्लाह ताला असांखे मींहुं वसाए ॾिए। ऐं सभई मदीने वारनि खे चई निकिरो, हरम मस्जिद खां ॿाहिरि निमाज़ पढ़बी आहे, जेके सलातुल इस्तिस्क़ा थींदी आहे, सभिनि खे वठी ऐं 2 रकातूं पढ़ी। पोइ उमर मथे हथ पंहिंजो पहिरियां जुबो ऊंधो कयईं। जुबो ऊंधो कबो आहे, या सुन्नत आहे, जेको पातल हूंदो आहे त उहो लाहे खाॿे जो पासो साॼे जे खाॿो करिणो, या इहो जे कपिड़ो इहराम वांगुरु हुजे, बाक़ी जे जुबो हुजे त लाहे मटाए ऊंधो करे पाए। इन जो मक़सदु आहे त असीं तौबा कयूं था, या अल्लाह असीं मोटूं था। त हज़रत उमर बि ईअं कयो, यमीन सभई जेके कपिड़ो हुअसि उहो पासे ते ऊंधो करे पातईं। पोइ उन खां पोइ सहाबी रिवायत कनि था, अचे थो उमर हथ मथे करे ऐं रोए, अल्लाह ताला असां माफ़ी था घुरूं, अल्लाह ताला असांखे मींहुं ॾिए, असां तकलीफ़ मूं एतिरो जो उन्हनि जा ॻोढ़ा हज़रत उमर जा ॾाढी खां हेठि पिया किरनि। त अञा उहो उमर अखियूं ॻोठे अलाह खे सॾु करे पियो त एॾो कारो झुड़ थियो। सहाबी चवनि था जो एॾो बारिश पई जो माण्हू भॼी विया, सभु को पंहिंजे घर। अमीर मोमिनीन अञा हथ मथे करे अलाह खे पियो पुकारे। इहो अमीर मोमिनीन उमर, जेको अलाह खे जंहिंमहिल पुकारींदो त मींहुं वसंदो। 2-3 ॾींहंनि खां पोइ ॿाहिराड़ी जा माण्हू आया, जेके ॿाहिरि रहंदा। उन्हनि चयो त अमीर मोमिनीन, फलाणे ॾींहुं असीं ॿुधो झुड़, असीं वेठा हुआसीं पंहिंजे जबलनि जे पोयां वादियुनि में, त ॾिठोसीं त बारिश जो झुड़ थी वियो ॾाढो, ऐं आवाज़ ॿुधूं पिया आसमान मां, अताकिल ग़ौथ या अबा हफ्स। वो अबा हफ्स, अलाह साईं तुंहिंजो ॿुधो आहे, अलाह साईं तुंहिंजो ॿुधो आहे। अबू हफ्स हज़रत उमर जो कुनिया हुई। त चयो त उन खां पोइ एॾी बारिश पई जो असीं कॾहिं न ॾिठी। सो ॾिसो, इहो आहे मौजज़ा जेके अलाह ताला सहाबनि खे ॾींदो हो, ऐं उन्हनि जी करम ऐं उन्हनि जी दुआ ॿुधंदो हो। अॼोकल्ह ॾिसो, अॼो असीं केतिरो अलाह खे पुकारियूं था, सॾु कयूं था, त अलाह साईं असांजी छो कोन थो ॿुधे। छो असीं गुनाहगार आहियूं, असीं मुख़लिस कोन आहियूं। असांजे दिलि ते दुनिया जी मोहबत तमामु घणी थी वई आहे, दुनिया सां चंबिड़ी पिया आहियूं। ऐं हू ॾिसो, हथ मथे करण जी देरि हूंदी त अलाह से हुननि खे जेको चाहींदा त उन्हनि खे ॾींदो हो। अलाह ताला असांखे तव्हांखे अहिड़ो दीन जो फ़हम ॾिए, ऐं ख़ुलूस नियत ॾिए, ऐं इल्म शरई ॾिए, ऐं तौहीद सेखारे, जो असीं बि उन्हनि जे क़दमनि ते हलूं। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।